रात तू दाखिल कर दो रात में दी तू दाखिल कर दो यानी रात खापो दी तू आनी दो दिया खापो रात तू आनी दो सज के तू हलाई दो चंद्र के तू हलाई दो पर मुल्ला या का नई गाल काने का या गाल त मक्के जा मुशरक भी कंदा हा दुरूद पढ़तमा तो के अल्लाह जो कुरान बुधाए डाडे डाडे बुलंदा डाडे और मुझा प्यारा दोस्तों कुरान पाक मुझे आडो खुलो पियो सूरत मोमिनून केड़ी सूरत चओ केड़ी सूरत मोमिनून सूरत अरण हो पारो अल्लाह ताला दी जात बाबरकात इरशाद फरमाए आयत नंबर 84 अल्लाह ताला फरमातो कुल मनिल अर्दु व मन फीहा इन कुंतुम तअलमून अज सकरट वारा कुरान ॿुधो कुल ऐं मुंहिंजा मिठड़ा मुस्तफ़ा चओ लिमनिल अर्द काफ़रन खे चओ मुशरिकन खे चओ जेके शख्स बुतन जी पूजा था कन तन खे चओ ज़मीन कहजी आ वमन फीहा इन कुंतुम तालमून ऐं जो कुछ भी ज़मीन में आ उहे कहजा हल अल्लाह ताला फरमाए तो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ मुंहिंजा मिठड़ा महबूब आमना जा लाल यतीमन जा यार अड़ियन जा आधार नबियन जा पगदार तोखे मुशरिक ही जवाब ॾींदा सयक़ूलून लिल्लाहि कुल अफला तज़क्करून ओ मुंहिंजा महबूब करीम ये तोखे जवाब में चवंदा त ज़मीन भी अल्लाह जी त ज़मीन वारा भी अल्लाह जा केर चवंदा चओ मुशरिक केर चवंदा तो जमीन कहजी जमीन वारा कहजा वरी तो रब चे कुल मर रब्बुस समावाति सबअ व रब्बुल अर्शिल अज़ीम सुभान अल्लाह त कयो और मुझा महबूब वरी ॿियो सवाल करीन ॿियो कहिड़ो सवाल कयान चवीन त मर रब्बुस समावाति सबअ सतन आसमानन जो रब केरा व रब्बुल अर्शिल अज़ीम ऐं अर्श अज़ीम जो रब केरा सयक़ूलून लिल्लाह और मुझा महबूब हे मञीदा चवंदा त सतन आसमानन जो रब भी अल्लाह हुआ मञीदा त अल्लाह पाक जी ज़ात अर्श अज़ीम जो भी मालिक आ इनकार करे कोन सघंदा मञीदा त सॼे जहान जो मालिक अल्लाह हुआ सॼे जहान जो मालिक अॻिते अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा हबीब चवीन सो कुल मम बियदिही सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह कुल मम बियदिही मलकूतु कुल्लि शैइन व हुवा युजीरु व ला युजारु अलैहि इन कुंतुम तअलमून जो कारखानो कहजे हथ में आ जहान केर हलाईंदो आ पनाहू केर ॾींदो आ बचाईंदो केर आ मुश्किलातूं केर टारींदो आ तव्हांजो सहारो केर आ महबूब खे रब थो चए सयक़ूलून लिल्लाहि कुल फअन्ना तुसहरून ओ मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे ज़रूर चवंदा त सब कुछ अल्लाह जे हथ में आ हर शय जो मालिक मुंहिंजो रब्बुल आलमीन आ आसमान भी अल्लाह जा ज़मीनूं भी अल्लाह जो कारखानो भी अल्लाह जो हर शय अल्लाह जी कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो मालिक मुंहिंजो रब्बुल आलमीन आ इहे वर्दी केर ॾींदा चओ मुशरिक चओ चओ केर केड़ा मक्के वारा केड़ा बा माना अल्लाह जो इनकार चओ चओ अल्लाह जो इनकार कन था न ॾिसो कुरान पाक अॻिते हलो मां तव्हांखे ख़ुदा जे कलाम पाक जी ॿी सूरत मां वरी तव्हांखे वज़ाहत ॿुधायां सलात पढ़ो
मुझे महबूब मोहम्मद अरबी अज थक जो न कौन थकबो न ॾिसंदासीं सलात अहिड़ी था पढ़ो जहिड़ो थकजी पिया हुजे आगे बढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। पारो एक ही हो, पारो सूरत अल-कबूत आयत नंबर 61। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे पाक कलाम इरशाद फरमाए। अब आने के बदी वेरोस ने बाहर न सजो इते वेरोस हेठ तो जे चिट्ठी ने जवाब दिया और मुझा मिठड़ा भावी अल्लाह ताला जी ज़ात उठो न जो बताओ सी वने अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पाक कलाम में एक ही ऐसी पारे में सूरत अल-कबूत में एक ही आयत में इरशाद फरमाए। रब्बुल आलमीन फरमावला इन सअलतहुम मन खलक़स समावाति वल अर्द व सख्खर अश-शम्स वल क़मर लयक़ूलुन्न अल्लाहु फ अन्ना युफ़कून। मुने निहारियो तवजो मुड़े हुजे मुजाहिद पाजी कारवाई पाजी सलात मुझे हबीब दे बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। तवहे निहारियो तवज्जो आहे एकरो तो नारो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी जेको उथंदो त कुरान पुॼंदो बस करे वियो पंहिंजे जलसे खे ख़राब न कयो हुननि खे ख़राब कयो जलसो तव्हांजो अल्हम्दुलिल्लाह कामयाब आहे को बि चुरे न। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमातो वला इन सअलतहुम मन खलक़स समावाति वल अर्द व सख्खर अश-शम्स वल क़मर लयक़ूलुन्न अल्लाहु फ अन्ना युफ़कून। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमातो मुझा हबीब जे सवाल कंदे इन्हन मुशरिकन खां त अल्लाह कहे खलकिया हम आसमान कहे खलकियूं हम ज़मीनूं कहे सिज खे कहे चंड खे ताबेदार बनायो आ। अल्लाह ताला फरमातो ला यक़ूलुन्न अल्लाह त मुंहिंजा हबीब ये मुशरिक मञीदा ऐं चवंदा त हू सॼो सारो निज़ाम अल्लाह जे हथ में आ। فأنا يؤفكون। और मुझा प्यारा दोस्त अते खुदा तबारक व तआला जल जलालहु व मनवानु जी ज़ात बाबरकात फरमाए तो अल्लाहुल्लज़ी सुभान अल्लाह अल्लाह यबसुतुर रिज़्क़ लिमन यशाअ मिन इबादिही व यक़दिर लहू इन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम। सुभान अल्लाह ॾाढे गयो अॼु ख़ुदा जे क़ुरान जे रहमत जूं लोलियूं अॼु फ़ैसिलो ख़ुदा जे क़ुरान खां था पुछो पिया मुननि खे चैन जा ॿुधो अचो अॼु अल्लाह जो क़ुरान था पढ़ूं पिया। रब जी ज़ात बाबरकात फरमाए थो रब रिज़्क़ कुशादो कंदो आहे पंहिंजे बाननि मां जंहिंजे लाइ वणेसि ऐं जंहिंजे लाइ वणेसि हुन जो रिज़्क़ अल्लाह तंग कंदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हर शइ खे ॼाणंदड़ आहे। अॻिते ख़ुदा ताला फरमाए थो वला इन सअलतहुम मन नज़्ज़ल मिनस समाइ माअन फअहया बिहिल अर्द मिन बादि मौतिहा लयक़ूलुन्न अल्लाह क़ुल अल्हम्दुलिल्लाह बल अक्सरुहुम ला यअक़िलून।
सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद अरबी जेकॾहिं तूं मुशरिकनि खां सवाल कंदे त आसमान मां मींहुं केरु आणींदो आहे, ज़मीन खे सलन सां सावा केरु कंदो आहे, ज़मीन सुकल हूंदी आहे पोइ हुनखे केरु आबाद कंदो आहे। रब जी ज़ात फरमाए थो लयक़ूलुन अल्लाह। ओ मुंहिंजा महबूब ज़रूर 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 बिल ज़रूर इहे मुशरिक चवंदा त इहे सभई कम अल्लाह कंदो आहे। केरु कंदो आहे? ये केरु था चवनि? मञनि था न, अलाह खे मञनि था या न? कहिड़ी शइ जा मुनकिर आहिनि? अॻिते हल मां तोखे अल्लाह पाक जो क़ुरान ॿुधायां। हिकिड़ो दफ़ो मुहबत सां वरी दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक वसल्लम। बाबा थका दड़ा हो अॼु चेल खे मज़बूत ॿधी वई ख़ुदा जो क़ुरान ॿुधो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त सिपारो 5वीं हो, सिपारो 5वीं हो, सूरत ज़ुख़्रुफ़ शरीफ़। कहिड़ी सही? सूरत ज़ुख़्रुफ़ शरीफ़ आयत नंबर 9। रब ताला फरमाते वलइन सअलतहुम मन खलक़स समावाति वल अर्द। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाते मुंहिंजा हबीब जेकॾहिं तूं मुशरिकनि खां पुछंदे त ॾियो ख़बर आसमान कंहिं जोड़िया, ज़मीनूं कंहिं जोड़ियूं। वलइन सअलतहुम मन खलक़स समावाति वल अर्द लयक़ूलुन्न खलक़हुन्नल अज़ीज़ुल अलीम। मुंहिंजा मिठड़ा महबूब आसमाननि जो सुवाल करीं त केरु आसमाननि जो ख़ालिक़ आहे, ज़मीननि जो सुवाल करीं त ज़मीननि जो ख़ालिक़ केरु आहे। रब थो चए मां सच थो चवां, चवंदा ख़लक़हुन्नल अज़ीज़ुल अलीम। जेको ग़ालिब हिकमत ऐं इल्म वारो मालिक मुंहिंजो रब्बुल आलमीन आहे, उहो ई ज़मीननि आसमाननि जो ख़ालिक़ आहे। अल्लज़ी जअल लकुमुल अर्द महदन व जअल लकुम फीहा सुबुलन लअल्लकुम तहतदून। खुदा जी वस्फ के मुशरिक मञनि था, चवनि था उहो रब्बा जअल लकुमुल अर्द महदन, जंहिं ज़मीन खे तव्हांजे लाइ विछाणो पींघो बनायो आहे, व जअल लकुम फीहा सुबुलन लअल्लकुम तहतदून, जंहिं रब करीम तव्हांजे लाइ ज़मीन में वाटूं पैदा करे छॾियूं आहिनि त जे रस्ता वठी हलो। हे कराची जो रस्तो आहे, हे पिशावर जो रस्तो आहे, हे मोरे जो रस्तो आहे, हे सगड़ जो रस्तो आहे। अॻिते फरमाए थो वल्लज़ी नज़्ज़ल मिनस समाए माअन बिक़दरिन फ़अनशरना बिही बलदतम मय्यता कज़ालिक तुख़रजून। अल्लाह ताला फरमाए थो मुशरिक चवंदा उहो रब आहे जेको आसमान तां पाणी लाहींदो आहे, उहो पाणी अंदाज़े मुताबिक़ हूंदो आहे। उन पाणीअ जे ज़रिए रब जी ज़ात बाबरकात मुअल ज़मीन खे ज़िंदा कंदो आहे। उहा मुअल ज़मीन काथे वण ॼमाईंदी आहे, काथे कणिक ॼमाईंदी आहे, काथे केला ॼमाईंदी आहे, काथे गुलाब जा गुल ॼमाईंदी आहे। ज़मीन बर्बाद हूंदी आहे पर रब जे मींहं ऐं पाणीअ सां ज़मीन आबाद थींदी आहे। वल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा वजअल लकुम मिनल फुल्कि वल अनआम मा तरकबून। उहो रब करीम जेको हर शइ जा रब जोड़ा बनाया, मर्द औरत जोड़ो आहे, हर शइ में जोड़ो आहे, पखियुनि में जोड़ो आहे, जानवरनि में जोड़ो आहे। पर अॼुकल्ह जी साइंस थी चवे त पत्थरनि में बि जोड़ो आहे। हिकिड़ो पत्थर नर आहे त ॿियो मादी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वणनि में बि जोड़ा बनाया। हिकिड़ो सरीह नर आहे त हिकिड़ी मादी आहे, हिकिड़ी निम नर आहे त ॿियो मादी आहे, हिकिड़ो केलो नर आहे त हिकिड़ो मादी आहे, हिकिड़ो पपीतो नर आहे त हिकिड़ो मादी आहे। अल्लाह ताला जी
ज़ात बाबरकात फरमाए तो वल्लज़ी खलक़ल अज़वाज कुल्लहा, हर शे में अल्लाह पाक जोड़ा बनाया। वजअल लकुम मिनल फुल्कि वल अनआम मा तरकबून। मारा तहां जेला बेड़ा बनाया, मां तहां जेला जानवर बनाया, त बेड़न ते भी सवारी करे मदीने वञो ऐं जानवरन ते भी सवारी कयो। मदीने जी मां थो ॻाल्हि कया, रब थो चे त मां तव्हां जे सवारी ना बनाया, रब थो चे मां अल्लाह तव्हां जे ना बेड़ा थो बनाया। असां दुआ था करो खुदा करे बेड़ो मदीने खणी हले। अल्लाह पाक जी रात बाबरकात फरमाए तो वे काफर ये बचवंदा लतस्तबू अला ज़ुहूरिही सुम्मा तज़कुरू निअमत रब्बिकुम इज़स्तवैतुम अलैहि व तक़ूलू सुब्हानल्लज़ी सख्खर लना हाज़ा व मा कुन्ना लहू मुक़रिनीन व इन्ना इला रब्बिना लमुनक़लिबून। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो उन जा महबूब मोहम्मद अरबी सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नारे जोर सा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोर सा जो हाणे तव्हां खे मां क़ुरान पाक जूं 5 आयतूं ॿुधायूं। इन मां छा साबित थियो, छा नतीजो निकितो त मुशरिक अल्लाह खे मञींदा हा। चओ अल्लाह जे कुदरत खे भी मञींदा हा। पुट भी केर ॾींदो आहे चवंदा आहिनि अल्लाह, धीअरूं केर ॾींदो आहे चवनि था अल्लाह, सिज केर थो धारे चवनि था अल्लाह, ज़मीन ते मींहुं केर थो लाहे चवनि था अल्लाह, ज़मीन मां सला केर थो पैदा करे चवनि था अल्लाह। हाणे मूंखे ॿुधाए त जॾहिं अल्लाह खे मञनि था पोइ मुशरिक छा जा? ॿुधायां ॾाढे चओ चओ त ॾाढे ॿुधायां न। कुरान खां पुछो, मां पंहिंजे तरफ़ां छो ॿुधायो? अब कंहिंखां पुछो? कुरान खां था पुछो त कुरान तूं ॿुधाए त हेड़ा कम कनि था, मञनि था, पोइ वरी मुशरिक छा जा आहिनि? अल्लाह ताला फरमाए थो त इहो मुंहिंजे कुरान फ़ैसिलो कयो आहे। सकरर जा मुस्लमान सलात पढ़ त मां तोखे ॿुधाए छॾियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे मुशरिक छो थिया ॿुधो। अल्लाह ताला फरमाए थो सूरत यूनुस, कहिड़ी सूरत आहे? ॾाढे चओ सूरत कहिड़ी आहे? यूनुस सीपारो 11 आयत नंबर मुजादा 18। रब ताला फरमाए थो वयअब्दून मिन दूनिल्लाहि मा ला यदुर्रुहुम व ला यनफउहुम व यक़ूलून हाउलाए शुफ़ाउना इंदल्लाह कुल अतुनब्बिऊनल्लाह बिमा ला यअलमु फिस समावाति वला फिल अर्द सुब्हानहु व तआला अम्मा युशरिकून। खुदा जे कुरान फैसलो करे। अल्लाह पाक जे पाक कलाम अहिड़ी फतवाई फैसलो ॾेई छॾियो जो वहाबनि जा लाहत थी छॾी। मुशरिकनि जी बेड़ी त ख़ुदा अॻे ई ॿोड़े छॾी हुई, पर अॼु बि जादा सकण वारो ॿुधी छॾियो। अल्लाह पाक जे कलाम पाक मां दलील मिली वियो। अल्लाह ताला फरमाए थो त जॾहिं ख़ुदा खे वहदहू ला शरीक बि मञनि था, ख़ुदा खे कादिर कदीर बि मञनि था, ख़ुदा ताला खे आसमान ज़मीन पैदा करण जो मालिक बि मञनि था, मींहं वसाइण वारो बि ख़ुदा खे मञनि था, कारखाने कुदरत खे हलाइण वारो बि ख़ुदा खे मञनि था। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे लाइ मञनि था त सॼे जहान में उहो ई ख़ालिक़ ऐं क़ादिर आहे। पोइ मुशरिक छो? रब फरमाए थो वयअब्दून मिन दूनिल्लाह। हक़ीक़त में मुशरिक इन जे करे हल जो अल्लाह जी इबादत सां गॾु गैरुल्लाह जी इबादत कंदा हल, पर गैरुल्लाह बि कहिड़ा मा ला यदुर्रुहुम वला
यनफउहुम अहिड़नि जी इबादत कंदा आहिनि जेके हुननि खे न को नफ़ो ॾींदा आहिनि न को नुक़सान ॾींदा आहिनि यानी बेकार हूंदा आहिनि बुत मिसाल बेकार आहे उन में को नफ़ो न आहे न को नुक़सान आहे न छांव मां उस में थींदो आहे न उस मां छांव में थींदो आहे न गर्मी मां सर्दी में थींदो आहे न सर्दीअ मां गर्मी में ईंदो आहे न सॾु ॿुधंदो आहे न वाझाईंदो आहे किरी पवे त उथी कोन सघंदो आहे मोचड़ा लॻनि त दाहूं करे कोन सघंदो आहे गंद में उछलाए त दाहूं कोन कंदो आहे ला यदुर्रुहुम वला यनफउहुम बेज़रर बेनुक़्सान को नफ़ो कोन्हे को नुक़सान कोन्हे उन्हनि जी पूजा कंदा आहिनि इबादत कंदा आहिनि अल्लाह थो चवे होॾो मञियो था त सॼे जहान जो ख़ालिक़ अल्लाह आहे इबादत उन जी कयो ऐं उन जी न कयो जेके बेकार आहिनि हाणे मुंहिंजा प्यारा दोस्त मालूम थियो त मुशरिक इन जे करे थिया जो बुतनि जा पूजारी हुआ इबादत अल्लाह जी सां गॾु बुतनि जी बि कंदा हुआ बुतनि खे बि अल्लाह मञींदा हुआ बुतनि खे बि माबूद मञींदा हुआ पर सुन्नी मुसलमान कंहिं बि बुत जी पूजा कोन कंदो आहे पिटाईअ जी पूजा कोन कंदो आहे कलंदर जी पूजा कोन कंदो आहे रोज़े धणीअ जी पूजा कोन कंदो आहे दस्तगीर जी पूजा कोन कंदो आहे मुइनुद्दीन चिश्ती जी पूजा कोन कंदो आहे अली हजवेरे जी पूजा कोन कंदो आहे साईं मोहम्मद शाह ज़ाकरी जी पूजा कोन कंदो आहे मुंहिंजा प्यारा दोस्त कंहिं गौस कुतुब जी पूजा हता सुन्नी मुसलमान नबी जी भी पूजा कोन कंदो आहे सुन्नी मुसलमान इबादत पूजा अल्लाह जी कंदो कंहिंजी बात कंदा हो ॾाढे चओ हिकिड़ो फ़र्क़ु इहो कहिड़ो त हू मुशरिक इन जे करे थिया जो गैरुल्लाह जी पूजा कंदा हुआ असां इन जे करे मुशरिक होधार आहियूं जो असां गैरुल्लाह जी पूजा कोन कंदा आहियूं ॿियो फ़र्क़ु कहिड़ो आहे मा ला यदुर्रुहुम वला यनफउहुम हू अहिड़नि जी पूजा कंदा हुआ जेके न को नफ़ो ॾींदा हुआ न को नुक़सान ॾींदा हुआ असां अहिड़नि जा मुरीद आहियूं अहिड़नि जो अदब कंदा आहियूं अहिड़नि खे पेरे पवंदा आहियूं अहिड़नि जा हथ चुमींदा आहियूं जो असांखे नफ़ो बि ॾियनि था दुआ घुरनि त बेड़ा पार शफ़ाअत कनि त शफ़ाअत क़बूल ओ मुंहिंजा प्यारा दोस्त निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हज़ारों के तकदीर देखी असांजा बुतनि जहिड़ा बेकार न आहिनि असां अहिड़नि जा ग़ुलाम आहियूं जो हथ खणंदा आहिनि ॿुढड़ी सॾ कंदी आहे पीरान पीर पहुची वेंदो आहे अल्लाह जे दर में हथ खणंदो आहे हथ क़बूल पवंदा आहिनि रब 12 महीने जो ॿुढो ॿुढो बेड़ो तारे छॾींदो आहे फ़र्क़ु आहे या न आहे हुननि जा माबूद बातिल असांजा मुर्शिद बरहक़ हुननि जा माबूद माला यदुर्रुहुम वला यनफउहुम हुननि जे माबूदनि में न को नफ़ो न को नुक़सान असांखे जेके पीर मिलिया मुर्शिद मिलिया पर असांखे मुर्शिदनि जो मुर्शिद मुहम्मद अरबी मिलियो अहिड़ो अरबी मिलियो जो चवे थो मुंहिंजा उम्मतीयो अव्हां दोरी ज़ोज़ख ॾे भॻा था वञो अव्हां पाण जहन्नम में किरो था पर मां मुहम्मद जा तव्हांजे जेल में हथ आहिनि अव्हांखे दोज़ख मां गीहे गीहे जन्नत ॾे मोकिलिया थो आओ यार माला यदुर्रुहुम वला यनफउहुम मुशरिकन जा माबूद हुए हा जेके न को नफ़ो न को नुक़सान ॾींदा हा असांजो माबूद न आहे असांजो महबूब आहे उहो मुहम्मद अरबी आहे उहो चवंदो आहे शफ़ाअती लिअहलिल क़बाइर मिन उम्मती ओ उम्मती घबरा जाना जेतिरा तुंहिंजा घणा गुनाह हूंदा ओतिरो अॻिते वधी मां मुहम्मद तोखे छॾाईंदोसां चओ सुभान अल्लाह हिकिड़ो मुल्ला आहे छितो थियो आहे छितो लाड़काणे जो आहे
उन हिकिड़ो किताब लिखियो आहे आईन एतिक़ाद, उन में हुन पलीत लिखियो आहे त मुहम्मद जो कमु हो तबलीग करणु, उहा कयईं हलियो वियो। हाणे मुहम्मद में असांजो को बि फ़ाइदो कोन्हे, न को दुनिया में न को आख़िरत में। हाणे बि नबी मां फ़ाइदो कोन्हे, आख़िरत में बि फ़ाइदो कोन्हे, तबलीग हुन जो कमु हो सो करे हो। असां था चऊं त मुहम्मद अरबी जो असांखे अॼु बि फ़ाइदो आहे, क़ब्र में बि फ़ाइदो आहे, पुलसरात ते बि फ़ाइदो आहे, हौज़ कौसर ते बि फ़ाइदो आहे, मां खां वठी अहले सुन्नत खे जन्नत में वेंदो जो बि फ़ाइदो आहे। हबीब जे सदके बेड़ो तरे थो या न? अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। उम्मतियो खां जे सदके बेड़ो तो तरे न? ॾाढे त चओ अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। गम दर्द वारो वरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। छा बिलावल छा करम, वाह वाह सखी तुंहिंजी सखा। हबशी मगर मौला घुरियो, मुंहिंजा मिठा। कावड़िया हो छा? ॾाढे चओ हबशी मगर मौला घुरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। अबू जहल अंधो थियो, पर काठ ॿियो कलमा भरे। कहिड़ो काठ आहे? कहिड़ो काठ? खजीअ जो थुड़ हबीब खुतबो पढ़ंदो आहे, एक ॾेई बीहंदो आहे, क़ुरान हबीब पढ़ंदो आहे, खजीअ जो थुड़ मज़ा वठंदो आहे। असहाबी कुर्सी ठाहे ॿिए जुमे ते आयो आहे, हबीब जी ज़ात थुड़ खे छॾे ॾिनो आहे, मुस्तफ़ा परे हटियो आहे। खजीअ जो थुड़ ईअं पियो रोए जीअं ॾाटी बच्चो विछड़ी वञे सनू कंदी आहे। मस्जिद नबवी में रोज जो आवाज़ थियो, सहाबी हैरत में किया त हे आवाज़ छाजो आहे? मुंहिंजा दादा जे इश्क में रोए थी, उहा खजीअ जो थुड़ रोए पियो। हबीब कुर्सीअ तां लथो आहे, मिंबर तां अॻिते वधियो आहे, उन खजीअ जे थुड़ खे मुंहिंजे मुहम्मद अरबी भाउ हदीस पाक में ईंदो आहे त जे मुंहिंजे महबूब जरी खजीअ जे थुड़ खे भाकुर पातो त ईअं पियो सुॾकाट भरे जीअं माउ पुट खे चमाट हणे, ॿार रड़ियूं करे, वरी माउ कच्छ में विझेसि त माउ जे कच्छ में सुॾका भरींदो आहे। उहो खजीअ जो थुड़ मुस्तफ़ा परचाएसि त सुॾका। हुज़ूर फरमाइनि था मूंखे रब जो कसम आहे, मां परचायासि न हा त क़यामत ताईं तो रोए हा जहान ॾिसे हा। अॼु सकरन वारा बि ॾिसी अचनि हा त थोरो खजीअ जो रोए थो, पर मुस्तफ़ा परचायो। मुंहिंजा दा उहा थो ॻाल्हि करे त अबू जहल अंधो थियो, पर काठ ॿियो कलमा भरे। सो थुड़ो बि थियो भागन भरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। सो थुड़ो बि थियो भागन
प्यारे बहे सरा दामना हुजे दिलबर तुझी हथड़ा बहे सरा जा हुजन हथड़ा उम्मत जा हुजन मक़बूल था खोटो खरो मुहजाम था तुझे करे अजतार मां बेड़ो करो मुहजाम था तुझे करे अरे मुशरकन जो तो हो या बुदूना मिल अल्लाह बिमा ला यअलमु फिस समावाति वला फिल अर्दि सुब्हानहु व तआला अम्मा युशरिकून अरे तव्हां खुद था पूजो पत्थर था पूजो दिल में कौन को नुक़सान कोन्हे मोहम्मद अरबी जी ज़ाता जो बई जहान मुस्तफा जे हथ में फरमाइन था जा बार मरन टे बार मरन मां पीउ सब्र करे क़यामत जे ॾिहाड़े अब्बो अम्मा गुनाहनि जे करे दोज़ख में वेंदा टई बार रोदा मौला असांजा अब्बो अम्मा असांजे मौत ते राज़ी रहा तुंहिंजी रज़ा ते राज़ी रही सब्र कयाऊं अॼु दोज़ख ॾे मोकिलींदो असां यतीम ॿार रोऊं था बस कोन कंदासीं रब थो चए महबूब थो चए टिनी ॿारनि जी शफ़ाअत क़बूल थींदी पीउ मां दोज़ख मां निकिरी जन्नत ॾे वेंदा असहाब चयो या रसूल अल्लाह जंहिंजा ॿार पाण फरमाइनि था ॿ बि शफ़ाअत कंदा भला जंहिंजो हिकिड़ो ॿार फरमाइनि था हिकिड़ो बि शफ़ाअत कंदो असहाब चवनि था क़िबला जंहिंखे बच्चो ई कोन्हे आहे ई कोन मोह ई कोन्हे झोली ख़ाली आहे ला औलाद आहे बच्चो मरी कोन वियो अथसि उनजो केरु आहे हबीब फरमाए थो जंहिंजो को बि कोन्हे तंहिंजो मां मुहम्मद जंहिंजो को कोन्हे तंहिंजो मां आहियां निधड़कनि जो मां धणी आहियां बेकसनि जो मां कस आहियां बे यारनि जो मां यार आहियां बे मददगारनि जो मां मददगार आहियां क़यामत जे ॾिहाड़े इएं ॻोल्हींदो साव जे मिछड़ियल मां पंहिंजे बचे खे ॻोल्हींदो सरकार फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो मथो बि उघाड़ो हूंदो मुंहिंजा पेर बि उघाड़ा हूंदा ऐसी ताईं मां अल्लाह जे अर्श जे आॾो न वेंदुसि रब करीम जी ज़ात खां जेसी त हिकिड़ो हिकिड़ो उम्मती शफ़ाअत कराए जन्नत में दाख़िल असांजे महबूब जे मञण वारो तव्हां मुशरिक न आहियो चओ न आहियो हिननि जा मुशरिकनि जा जेके माबूद हा माला यदुर्रुहुम वला यनफउहुम हा ऐं उहे याबुदून इबादत कंदा हा असां इबादत बि कोन था कयूं ऐं असां जंहिंजे कढ लॻा होसीं मुड़ुस हन मुड़ुस उहे जवान हन जवाननि जे कढ लॻा हो मुंहिंजा दादा चइबो आहे या मुड़ुस थिजे या मुड़ुस जे पाड़े वेहिजे अड़े असांजो हथु दस्तगीर जे झोलीअ में आहे असांजो दामन में हथु हज़रत सिद्दीक़ जे दामन में आहे असांजो शेर ख़ुदा जे दामन में हथु आहे असां सभिनी जो मुस्तफा जे दामन में हथु आहे इंशाअल्लाह तबारक व तआला जाॾे वलीअ जी जमात हुदी तारे सुन्नी मुस्लमान दोस्तो अज़ीज़ो अवां जो इश्क शबाब ते चोटी ते बीठो आहे हाणे मां तव्हां खां मोकिलायां अल्लाह सही तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल करे खुदा ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार करे खुदा करे ही आशिकनि जो जलसो जेको वॾो तारीख़ी जलसो थियो आहे खुदा उनजे माल में ईमान में बच्चन में दीन में दुनिया में इश्क में मोहब्बत में बरकतूं नसीब फरमाए मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधायां त अल्हम्दुलिल्लाह अॼु खां तक़रीबन 16-18 साल अॻु में वहाबिन हिकिड़ो किताब लिखियो हो बिदअती बरेलवियुनि जा अक़ीदा ऐं सचो इस्लाम हुन में 35-36 सुफ़ा नंढड़ो किताब हो जंहिंमें तुहमतूं इल्ज़ाम हया हो त सुन्नी बरेलवी चवंदा आहिनि त नऊज़ बिल्लाह ख्वाजा गुलाम फरीद जो शान अलाह खां बि मथे आहे नऊज़ बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम खां बि मथे आहे
ऐं सुन्नी बरेलवी चवंदा आहिनि नऊज़ बिल्लाह त नबी पाक जो अलाह मुंशी आहे मैनेजर आहे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक इएं बि चवंदा आहिनि सुन्नी असां ते तुहमतूं इल्ज़ाम हयईं त हिननि जा जेके पीर आहिनि उहे मुरीदनि जूं उघड़ूं बि ॾिसंदा आहिनि ज़ाल ऐं मुड़ुस सां जॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस पाण में मिलंदा आहिनि त उन टाइम ते पीर बि ॾिसंदो आहे त नबी साईं बि ॾिसंदो आहे बरेलवियुनि जो अक़ीदो आहे हुन असां ते गंद उछलायो हो कूड़ हया हा तुहमतूं हयूं हो 32-33 सिफ़नि जो किताब हो मां उन जे जवाब में अॼु खां 16-18 साल अॻु में सिंधी ज़ुबान में किताब लिखियो हो सैफ़े सिकंदरी तलवार अल्हम्दुलिल्लाह अहिड़ी तलवार मथे में वहाबिन खे लॻी आहे जो मुजादा अॼु 16-18 साल कंहिंखे ताक़त नाहे जो जवाब ॾेई सघे ऐं उहो किताब बार बार छपबो रहियो बार बार तक़रीबन 50,000 कापियूं मां हुन जूं छपाए पूरे पाकिस्तान में तक़सीम फरमाई सिंध में बलोचिस्तान में थर में जाते काथे वो काफ़ी दोस्त हा कराची जा लाहौर जा पंजाब जा मुल्तान जा उन चयोसीं मुफ्ती साहब असां सिंधीअ में पढ़ी नथा सघूं इहो साॻियो किताब असांखे उर्दू में करे ॾे हे उर्दू में किताब अची वियो साॻियो किताब सैफ़े सिकंदरी जेको अॻु में सिंधी में हो सो हाणे अल्हम्दुलिल्लाह उर्दू ज़ुबान में अची वियो आहे ऐं सुन्नियो जंहिंजे घर में हूंदो हुन सां वहाबी ॻाल्हाए न सघंदो ख़ुदा जे फज़लो करम सां अहिड़ा दंदान शिकन उनखे जवाब मिलिया आहिनि जो ख़ुदा पाक कंदो त हू कतई तौर जवाब ॾेई न सघंदा 2-3 कापियूं खणी आयो आहियां इंशाअल्लाह ताला दुआ खां पोइ तव्हांखे हिते मिलंदियूं ही नमाज जे मौज़ूअ ते किताब आहे सिंधी ज़ुबान में नमाज जा मसइला वुज़ूअ जा मसइला तर लाहिण जा मसइला गुस्ल जा मसइला फर्ज़ वाजिब सुन्नतूं मुस्तहब तहज्जुद जनाज़े जी नमाज ईद जी नमाज इशराक अवाबीन वग़ैरह वग़ैरह पूरो मुकम्मिल तफ़सील सां सुन्नत वल जमात जे अक़ीदे मुताबिक़ लिखियो वियो आहे ही किताब मां खणी आयो आहियां 2-3 कापियूं तव्हांखे दुआ खां पोइ मिलंदियूं ही अल हुदा रिसालो आहे जेको असांजे मदरसे मां शाया थींदो आहे असांजे मदरसे जो नालो शाहपुर वारे जो आहे सिबग़तुल हुदा उन्ही जे निस्बत सां रिसालो क्वार्टरली आहे 3 माही रिसालो आहे अल हुदा जे नाले सां ॾाढा प्यारा प्यारा मज़मून नंढड़ो किताब ॾियो आहे इहो ख़रीद कयो इंशाअल्लाह ताला तव्हांखे दीनी फ़ाइदो थींदो ख़ुदा ताला जी ज़ात क़ाबिल काश तव्हां असांजा बेड़ा पार करे मां तव्हांखे आख़िर में अपील कंदुसि ऐं दुआ घुरंदुसि मुंहिंजी अपील ते गौर फरमाइजो अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत वल जमात जे मुजाहिदनि सभई महाज़ संभाले वरिता आहिनि चओ अल्हम्दुलिल्लाह ऐं सुन्नियो जिहाद लाइ तयारु थियो आहियो या न तयारु आहियो न मुला चवंदा हुआ तालिबान 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 हाणे तालिबान जो भांडो फाटी वियो आहे अख़बारूं पढ़ो हज़ारनि जे तादाद में सवनि जे तादाद में मुस्लमान क़त्ल करे बिना जनाज़े बिना कफ़न बिना दफ़न खूह में फिटा छाजे लाइ अमेरिका ऐं बर्तानिया पियो पैसा ॾे त मुस्लमान पाण में विढ़ो डिवाइड एंड रूल पाण में विढ़ो मुस्लमान जी ताक़त खे तक़सीम कयो असांजे अॾोकड़ डॉलर तव्हांखे ॾींदा पोइ तव्हां कमज़ोर थींदो पोइ तव्हांखे मोचड़ो हुनखे मोचड़ो अफ़गानिस्तान जी हुकूमत मुस्लमाननि जी आहे उहा मुस्लमान खां खसी वेंदी ऐं जेके तालिबान मुजाहिद पाण खे सॾाइनि था उहे विढ़नि बि मुस्लमाननि सां था क़त्ल बि मुस्लमाननि खे कनि था मुस्लमाननि जे हुकूमत जे ख़िलाफ़ हलनि पर अल्हम्दुलिल्लाह दुनिया खे ख़बर पइजी वई आहे त दुनिया में दहशतगर्द बदमाश क़ौम आहे अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह सुन्नी मुस्लमान हाणे बेदार थी चुका आहिनि हर महाज़ ते अहले सुन्नत जमात जो महाज़ तयारु आहे जेकॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ जिहाद जे लाइ अहां तयारु आहियो त लश्कर मुस्तफ़ा तयारु आहे अल्हम्दुलिल्लाह जेकॾहिं तबलीग जे लाइ आहे त असांजी दावत इस्लामी तयारु आहे जेकॾहिं इनकलाब जे लाइ ऐं ॿियनि कमनि जे लाइ आहे त पोइ असांजे नौजवाननि जी सुन्नी तहरीक मौजूदु आहे पर जे उलमाए किराम ऐं उन सां गॾु जेकॾहिं को ॿियो रास्ते रखण वारो आहे त बंद में रज़ा जे नाले सां अवाम अहले सुन्नत जे लाइ ख़ादमीन अहले सुन्नत जो सॼो सारी टीम मौजूदु आहे मां तव्हांखे अपील कंदुसि तव्हां जिहाद लाइ तयारु थियो ऐं पंहिंजे तंज़ीमुनि सां सहकार कयो राबितो रखो सुन्नियो बेदार थियो होशियार थियो जागो ख़ुदा कंदो अवां जी ॿधीअ खे ॾिसी गिदड़ पाण दरनि में हलिया वेंदा
आवाज वार के बुजुर्गों को नकदा सुन्नत जमात हमेशा जिंदाबाद रहे। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजी हाज़िरी कबूल फरमा। या अल्लाह बीमार की शिफा अता फरमा। या अल्लाह कर्जदार जा कर्ज मुआफ फरमा। या अल्लाह तंग दस्तन के हिलाल दी रोजी नसीब फरमा। या अल्लाह जन जलसो कराए वातन जे माल में ईमान में दीन में दुनिया में बरकत नसीब फरमा। या अल्लाह उन्हें कम करा जे में तो राजी तो जो हबीब राजी हो जे। या इलाहुल आलमीन पाजे महबूब जे गुंबद खजरा जो दीदार करा। बैतुल्लाह जी बार बार हाजिरी नसीब फरमा। अवाम अहले सुन्नत के मौला जेका बेदारी नसीब फरमाई थी उन साबिर सुन्नत के मौला मौला इस्तिकामत नसीब फरमा। आका जो सच्चो इश्क नसीब फरमा। हबीब जे सुन्नत उनके अमल भी तौफीक नसीब फरमा। सबको नमाजी बनाए, सबको मुहम्मदी बनाए, सबको आशिक रसूल बनाए। मौला है परे परे खा जमात आई होगी के बीमार होगा, के हाजतमंद होगा, के कर्जदार होगा, के तंग दस्त होगा, सबनी के तू जानी तो मौला सबनी जा बेड़ा पार। قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي حق نبी ॾाढे जो आसमान वजे إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وأصحابه وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم लबरों से साथ